नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी ज़िले इंतज़ामिया थर पार्कर थर फाउंडेशन थर कोयल ब्लॉक 1 ऐं ॿियनि लाॻापियल इदारे जे गॾियल सहकार सां मुनक़द थींदड़ 3 ॾींहनि वारे थर बदिलींदो पाकिस्तान जे उनवान तहत थर फेस्टिवल जूं तैयारियूं ज़ोर सां जारी आहिनि। मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो कल्चर कॉम्प्लेक्स मिठी में थर फेस्टिवल में हिस्सो वठंदड़ मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि जा टेबलो, तकरीरूं ऐं गीत जे हवाले सां प्रोग्राम मुनक़द कयो वियो। इन मौके ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 राजेश कुमार, थर फाउंडेशन जे मोहसन बुबर, इरफान जुणेजो, उस्तादनि शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते थर फेस्टिवल मुनक़द थींदड़ टेबलोज़ ऐं तकरीरनि जे हवाले सां प्रोग्राम पिणु मुनक़द थियो। शागिर्दनि पारां थर जी सकाफ़ती गीत ते टेबलोज़ ऐं थर बदिलींदो पाकिस्तान जे मौज़ू ते तकरीरूं कयूं वियूं, जॾहिं त स्काउट्स पारां पीटी शो ऐं मार्च पास पिणु पेश कयो वियो। इन मौके ते मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि जो चवणु हो त ज़िले सतह ते हिन क़िस्म जा प्रोग्राम थियण खपनि, जंहिंसां असांखे पज़ीराई मिलंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।